नाज़रीन, बुलेटिन के आगाज़ में वाक़िया ॿुधाइण सदर आसिफ अली ज़रदारी पंजाब KPM बलूचिस्तान जा गवर्नर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सरदार सलीम हैदर पंजाब, फैसल करीम कुंडी KP ऐं जाफ़र मंदुखेल खे बलूचिस्तान जो गवर्नर मुक़ररु कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे एडवाइस ते गवर्नर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी पंजाब KP ऐं बलूचिस्तान जा गवर्नर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सरदार सलीम हैदर पंजाब, फैसल करीम कुंडी खे KP ऐं जाफ़र मंदुखेल खे बलूचिस्तान जो गवर्नर मुक़ररु कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे एडवाइस ते गवर्नर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी। सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी पंजाब KP ऐं बलूचिस्तान जा गवर्नर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सरदार सलीम हैदर खे पंजाब, फैसल करीम कुंडी खे KP ऐं जाफ़र मंदुखेल खे बलूचिस्तान जो गवर्नर मुक़ररु कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे एडवाइस ते गवर्नर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पंजाब KP ऐं बलूचिस्तान जा गवर्नर मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। सरदार सलीम हैदर खे पंजाब, फैसल करीम कुंडी खे KP ऐं जाफ़र मंदुखेल खे बलूचिस्तान जो गवर्नर मुक़ररु कयो वियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे एडवाइस ते गवर्नर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी आहे।